जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सौरभ भैरानी आहे। मां दूसरी कक्षा में पढ़ंदो आहियां। मां कटनीअ में रहंदो आहियां। छोकिर नंढड़ो निकितो घर मां टकलो टकलो, हथ संदसि में सथड़ी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में सथड़ी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो, उते ॾिठाई वाॻू हिकिड़ो। अरे अरे वाॻू, उते ॾिठाई वाॻू हिकिड़ो। संदसि पुठियां ते आयो टकलो। सैकीअ में उते आयो नींग, हीअं ॾिठाई साम्हूं कीहल, बिजलीअ वांगुरु छोकिर जलियो, इझो वाॻू खेसि निहारियो। पर छोकिर चालाकी कई, हिकदम लेटी पियो धरतीअ पे, मथां कयाई ओट सथड़ीअ ती। सीह सथड़ीअ जे मथां टपी पियो वञी वाॻूअ जे वाट में सोभी पियो। सीह फटियो ऐं वाॻू ज़ख़्मी, भॼल न कोई छोकिर जल्दी सटी ए टोपी आयो। अरे अरे मुंहिंजी टोपी